टाउन कमेटी सकरण में हर साल जियां हिन साल भी जश्न आज़ादी के हवाले से झंडो फड़काइण वारी तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें टाउन कमेटी सकरण के काउंसलरनि खां सवाइ सकरण प्रेस क्लब के सदर काज़ी जावेद सनाई, सकरण बार काउंसिल के मेंबर एडवोकेट इसरार अहमद कुरैशी, शहरी इत्तेहाद के अॻूणे सदर मोहम्मद मुराद खानज़ादा, डॉक्टर नेमत आराई, सैयद एहसान शाह, जावेद सूमरो, शौकत कीरियो, राजकुमार ओड ऐं अब्दुल रशीद गगड़ समेत शहरनि जे वॾे अंग शिरकत कई। इन मौक़े ते सकरण पुलिस जे चाको चौबंद दस्ते रज़ा मोहम्मद ज़रदारी की अॻुवाणी में सलामी पेश कई, जंहिं बाद टाउन कमेटी सकरण के चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह मीडिया ऐं शहरनि सां ॻाल्हाईंदे चयो त आज़ादी वॾी नेमत आहे जेका असांजे बुज़ुर्गनि जी ख़िदमत ऐं कुर्बानियुनि सबबि मिली आहे, जंहिंजो असांखे क़दुरु करणु घुरिजे। हिन चयो त जश्न आज़ादी जो प्रोग्राम टाउन कमेटी पारां हर साल शानदार नमूने मल्हायो वेंदो आहे, पर हिन साल सराड़ी रेलवे सान्य जे करे सादगीअ सां मल्हाए रहिया आहियूं। आख़िर में सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई मुल्क की सलामतीअ लाइ इज्तिमाही दुआ घुरी।